हे छा था कयो? ओ मूं चयो न मूंखे तव्हां सां कुझु ॻाल्हाइणो आहे। छा ॻाल्हाइणो आहे? ॻाल्हि इहा आहे त ॻाल्हि करणु चाहियां थो पर हिमत नथी थिए। तव्हां चयो मूंसां कुझु ॻाल्हियूं करणियूं आहिनि। हा ॻाल्हि करणी आहे पर रोशनी तूं ॾाढी सुठी आहीं ऐं तूं सुहिणी बि आहीं। सुहिणी त मां आहियां। मां बि त मुड़ुस माण्हू आहियां, हिक खां ॿ सालूं पाले सघां थो। तूं चवण छा थो चाहे? मूंखे तोसां इश्क थी वियो आहे, मां तोखे बेनता चाहियां थो। पर तूं त शादीशुदा आहीं। पोइ छा आहे, शादीशुदा माण्हू भली हुजे पर इश्क त अलॻि शइ आहे न, उहा त हरू भरू करे सघिजे थी ऐं मां बि कोशिशि में लॻो पियो आहियां मथां कामयाबु थी वञा। पर राणीअ में कहिड़ी कमी आहे? राणी किनी आहे, राणी कोजी आहे, राणी थुल्ही आहे, राणी कारी आहे, हाणे राणी बि का माई आहे, यानी मतिलबु त राणी खे तूं औरत सम्झी थी। ऐं तूं को जंडीअ तां लही आयो आहे छा? मां मुड़ुसु माण्हू आहियां। वॾो मुड़ुसु माण्हू आहीं। छा पियो चवे मूंखे त मां किनी आहियां? मूं कॾहिं चयो? मां कारी आहियां? मुंहिंजे मथां निकितो ई न आहे इहो। मां कोजी आहियां। ऐं छा पियो चवे त राणी मोटी आहे? मूं सोचियो ई न आहे इन करे। ऐं राणी बि का औरत आहे। आशिक़ जूं ख़बरूं वठां त माशूक़ में तुंहिंजी सार बि चङी तरह लहा थी।